नाज़रीन अवांखे इंतहाई अफ़सोसनाक अहम ख़बर पिया ॾियूं त ज़िले शिकारपुर जे नए अमरोड थाणे जे हद ॻोठ औरंगाबाद में चन्ना बिरादरी जे पुलिस एहलकार सब इंस्पेक्टर हाजी खान चन्ना जे घर में चोरी जो वाक़ियो पेश आयो आहे। चोर जीअं ई चोरी के इरादे से घर में दाख़िल थिया त खड़को थियण ते घर भाती जागी पिया। घर भातियुनि घर में दाख़िल थियल चोर जंहिंजो नालो असलम वलद शुआरो शर ॿुधायो पियो वञे के सोगो करे वरितो, जॾहिं त मुज़ाहमत ते हथियारबंद चोर भाॻियनि के फायर किया। नतीजे में 23 साला जेको भाॻियो आहे इरफान अली वलद इंस्पेक्टर हाजी खान चन्ना उहो ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे मदई अस्पताल मां फर्स्ट एड बैदि सखर रेफर कियो वियो। हिन वक़्तु जेको ज़ख़्मी आहे उहो ज़ियाउद्दीन अस्पताल सखर में ज़ेर इलाज आहे, जॾहिं त पकड़ियल ॾुआरीअ खे हथियार समेत अमरोड पुलिस जे हवाले कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त जेको हथियार हो चोर खे उहो टीटी पिस्टल ॿुधायो पियो वञे। ही जेको घर है जै घर में चोरी जो वाक़ियो पेश आयो है जेको पीएस अमरोड जे हद में वाक़ ॻोठ औरंगाबाद है। उन औरंगाबाद जो वो घर है जैमें रात चोरी जो वाक़ियो पेश आयो है। चोर जीअं ही रात चोरी के इरादे से घर में दाख़िल था। ही साम्हूं अवां ॾिसो पिया त जेका नंढड़ी कमरो आहे उन जे भिक मां कुछ सिरां निकितल आहिनि। उतां जेको आहे चोर रात दाख़िल थियो आहे अंदर। जीअं चोर दाख़िल थियो आहे त घर धणी जेके आहिनि उहे खड़के ते जागी पिया आहिनि। जीअं ई जागी पिया आहिनि तीअं चोर खे सोगो करे वरितऊं। सोगो करण सां चोर जेके आहिनि उहे फौरी तौर ते मुज़ाहमत करे फायर सिधा हया भाॻियनि खे, जंहिंमें जेको भाॻियो आहे 23 साला इरफान अली चन्नू जेको सब इंस्पेक्टर हाजी खान चन्ना जो निगर ॿुधायो पियो वञे उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जेको हिन वक़्तु ज़ियाउद्दीन अस्पताल में ज़ेर इलाज आहे। अचो त उन हवाले तां वधीक ॾिसूं त ॻोठाणा छा पिया चवनि। नाज़रीन ज़िले शिकारपुर में वरी जेको आहे अमन जो पखी उॾामी वियो आहे। बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। चोराकारी इंतिहा दर्जे ते आहे। अवाम जेके शहरी आहिनि उहे रोड ते निकिरी साहु नथा कनि। रोड ते त छा पर घरनि में भी माण्हू महफ़ूज़ न आहिनि। पुलिस जी रिट जेका आहे उहा इंतिहाई कमज़ोर थी वई आहे। आयो औरंगाबाद जो आहियां ऐं असांजे पाड़े में ठकाव थियो। तननि जो महलो असांजे भरिसां आहे। असां भॼंदा आयासीं चयूं हिकु छोकिरो चोर पकड़ियो आहे ऐं भाॻे खे गोली लॻी आहे। पोइ असां इहा पुगासीं अची असां हमदर्दी करणी आहे। चयोसीं असां ज़ालिम हिनखे ज़ुल्म कराए थो, कंहिंजी हिनखे टेक आहे उनखे ख़ुदा ॻारींदो। अलाए कंहिंजी हूंदसि नी बिरोई साहिबु ज़मीनदार आहे, उनजी बनी आहे असांजे भरिसां आहे। उते वेठो हो पोइ उनजी कंदो हार पोइ उते जुआ जी टिकरी हलाए पोइ बिरोईअ उतारे छॾियसि। बनी बि पंहिंजी खसे वरितईं। पुॼूं था अब ॾुहारी माण्हू आहे त जुआ न हलाईंदो, बाक़ी छा हलाईंदो। अहिड़ो कारोबार बि न अथसि ॿियो को। क़ौम जा छरनि ये वेठा पुराणे अमरोट में। पर शुआरे पुट शुआरो शर जो पुट साईं। तक़रीबन 2:30 पौणा 3 थिए पियो टाइम। इहो टाइम हुयो माना के माना असांजे नंढड़े खे गोली हणी भॻो पियो वञे। उनजा वार सौ थिया। उनखे वठी पाड़े वारनि हेॾो होॾो वठी 4-5 ॼणा भॼी विया। हिकिड़े ॼणे खे जेके अंदरि अची असां उनखे वठी उनखे धम ॾेई उनखां औज़ार खसियोसीं। औज़ार कसण में असांजे छोकिरे खे गोली हयईं, तंहिंमें जंघ में लॻी वई आहे। ॿियो वधीक साईं हाणे मालिक उहे हाणे आहिनि कोन, ईंदा अस्पताल मां दाख़िल आहे। जेसिताईं अचे त वधीक हाणे मालूम त पोइ पवंदी। छा वाक़ियो थियो आहे? भाऊ राति वाक़ियो थियो। चोर हुया असांजे पाड़े माइट जे घर में। वारदात थी वई। चोर खे पकिड़े वरितोसीं। असां पाड़े में रहंदा आहियूं। उन्हनि चोरनि खे पकिड़े वरितो। कंहिंजे घर में? हाजी जमादार सूबेदार उनजे पुट खे गोली लॻी, जेको आहे सो इरफान नाले वारे खे। उनखे खणाया ऐं चोर खे असां पकिड़े वरितोसीं। सुवारे शर जो पुट जी। उनखे नए अमरोड जी पुलिस जेको आहे सो खणी वई। घर में घिरण वरी जेको आहे सो फायर करणु उनजो बस्ट थियल हुयो। हे त असां उनखे पकिड़े वरितोसीं। उन्हनि जे मालिकनि वारसनि उनखे पकिड़े वरितो। न त हुते जेको आहे सो खून करे चुको आहे।